ऐं हाणे शामिल कंदासीं कारोबारी ख़बरूं। कराची में अटे जी क़ीमत में इज़ाफ़ो कयो वियो आहे। कराची में एक मण कणक की कीमत 1500 रुपया है। 2.5 नंबर ऐं फाइन अटे की कीमत 130 रुपया किलो है, जडें 2.5 नंबर ऐं फाइन अटे की 10 किलो थैली 1300 रुपयन ताईं पहुंची वई। इन खां सिवाय चकीअ जो अटो 140 रुपया किलो है ऐं 5 किलो चकीअ जो अटो 700 रुपयन जो है। मुल्क में सोन की फी तोला कीमत में इज़ाफ़े जो सिलसिलो जारी है। अज भी 1 तोला सोन की कीमत 200 रुपया वधी है, जैं बाद सोन की कीमत 1,77,500 रुपया थी वई। 10 ग्राम सोन की कीमत 172 रुपया वधण बाद 1,52,178 रुपया थी वई है। आलमी सराफा में सोन की कीमत $1 इजाफे से $1798 थी वियो है। नाज़रीन, कारोबारी खबरुन में फिलहाल एतिरो ही। हलूं था मामूल जी खबरुन।